केलो हिकु ग़िज़ाइयत सां भरपूर बहितरीनु मेवो आहे जेको असांजी सिहत खे बहितरीनु बणाए छॾींदो आहे। केले में पोटाशियम पेस्टीन शामिलु हूंदो आहे ऐं इन जे ज़रिए जिस्म खे मैग्नीशियम, विटामिन सी ऐं B6 बि मिली वेंदा आहिनि। रांदियुनि में मौजूदु रांदीगर ख़ासि तौर ते फुटबॉलर या बॉडी बिल्डर केलनि जो इस्तेमालु ख़ासि तौर ते कंदा आहिनि छो त हीउ उन्हनि जी एनर्जी खे वधाइण में मददगार साबित थींदो आहे। पर छा अव्हांखे ख़बर आहे त हिकु ॾींहं में वधीक केला खाइणु ख़तरनाक साबित थी सघे थो ऐं 6 केला हिकु वक़्त में खाइण सां मौत बि वाक़ई थी सघे थो। यकीनन इहा ॻाल्हि अजीब लॻे थी त केलो खाइण सां कहिड़ा ख़तरा थी सघनि था, पर असुल में केतिरा ई माण्हू सम्झनि था त केले में मौजूदु पोटाशियम हिकु अहिड़ो जुज़ आहे जेको मौत जो सबबु बणिजी सघे थो। यानी 6 केलनि जे इस्तेमाल सां एतिरो पोटाशियम जिस्म में अची वेंदो आहे जेको मौत जो सबबु बणिजंदो आहे। हाणे इहो सवाल पैदा थिए थो त पोटाशियम केतिरो ख़तरनाक आहे। हक़ीक़त में त इहो ज़िंदगी लाइ ज़रूरी आहे जेको जिस्म जे हर सेल में हूंदो आहे। तिबी माहिरनि मूजिबि सेल जे अफ़ालनि लाइ पोटाशियम तवानाई ठाहिण में मदद ॾिए थो। हीउ दिलि जी धड़कन खे मुस्तहकिम रखण सां गॾोगॾु इंसुलिन ख़ारिज करण खे हरकत में आणे ब्लड शुगर खे बि कंट्रोल करे थो ऐं सभ खां अहम इहो आहे त हीउ ब्लड प्रेशर खे कंट्रोल करे थो। ॿिए पासे जिस्म में पोटाशियम जी खोट या वधीक पोटाशियम हुजण सां दिलि जी धड़कन बेतरतीब थी वेंदी आहे। इन खां सवाइ पेट में सूर, उल्टी या ॿिया मसइला बि थी सघनि था। घणा माहिर इहो बि चवनि था त केले मां हासिल थींदड़ पोटाशियम जे जिस्म में वधण सां को ख़तरो न आहे। असुल में पोटाशियम जी सतह दिलि जी धड़कन बीहण जी हद ताईं वधण लाइ हिकु ॾींहं में 400 केला खाइणा पवंदा, जेको नामुमकिन आहे। इन लाइ इहो तय आहे त केलो ख़तरनाक न आहे पर सिहत लाइ फ़ाइदेमंद मेवो आहे। इन लाइ जेकॾहिं केरु बॉडी बिल्डिंग या रांदियुनि में एनर्जी लाइ केलनि जो इस्तेमालु करे थो त सिहत ते के नाकारी असर न पवंदा, पर घणा केला खाइण सां मथे में सूरु पइजी सघे थो। इन लाइ कंहिं बि डाइट खां अॻु डॉक्टर सां राब्तो करण बि सुठी सलाह आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk